हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु नौजवान छोकिरो किताब खणी स्कूल वञी रहियो हो त रस्ते में हिकु महान पुरुष मिलियुसि। छोकिरो हथ जोड़े संत खे नमस्कार करे चवणु लॻो त साईं आसीसा करियो त मां पास थियां। महान पुरुष बि उहो मौज में हो। छोकिरे खे चयाईं पास थींदे त पोइ छा थींदो? छोकिरे चयो त साईं पास थींदुसि वरी डिग्री मिलंदी ऐं इख़्तियारियूं मिलंदियूं। संत चयसि त पोइ छा थींदो? चयाईं साईं वॾियूं पघारियूं मिलंदियूं, पैसा थींदा, इज़त मान शान थींदो ऐं सभई हुकुम पिया हलावा। संत चयो त पोइ छा थींदो? छोकिरे चयो शादी कबी, ॿार बचा थींदा, बंगलनि में आराम कंदसि, कुर्सियुनि ते वेठो रहंदसि। संत चयसि त पोइ छा थींदो? छोकिरे चयो त साईं पोइ वॾे हूंदे पेंशन मिलंदी, घर में आराम सां वेठो खाइबो पीइबो, मोटरनि ते पियो घुमिबो, होटलनि ऐं सिनेमानि ते पियो वञिबो। संत चयो त पोइ भला छा, आख़िर में छा थींदो? छोकिरे चयो त पोइ आख़िर में मरी वञिबो, ॿियो छा आहे, रस्तो ई कोन्हे, इन जे अलावा ॿी का चॉइस ई कोन्हे। संत चयसि त अच्छा इहा विद्या मरण लाइ थो पढ़े, एतिरो तो पंहिंजे लाइ स्ट्रगल कयो, एतिरो पढ़े थो, एतिरो ध्यानु लॻाईंदो, इहो सभु मरण लाइ थो करी, छो त आख़िरी मंज़िल त मौत आहे। उन मां त कुझु फ़ाइदो तोखे कोन थियो। तूं इहा ब्रह्म विद्या छो नथो पढ़े, जंहिंजे पढ़ण सां तूं अजर अमर थी वञे, पाण खे सुञाणी ऐं ईश्वर खे बि सुञाणी। तॾहिं चयो आहे हे सनातन धर्म वासियुनि जी विद्या आहे, हीअ सनातन धर्म वासियुनि जी विद्या आहे। पाइण फ़र्ज़ हिन खे सभ जो आहे। आहियां मां आत्मा, उहो करियो अभ्यास, ना भाइयो पाण खे जिस्म चम हॾ ऐं मास। श्री सतगुरु देव साहिब फरमाइनि था त अॼु उन ई सनातन धर्म जी ब्रह्म विद्या वञे पई आलोक थींदो। भॻवानु श्री कृष्ण बि अर्जुन खे चयो त मां इहा विद्या सभ खां पहिरीं सूर्य देव खे ॿुधाई हुई। सूर्य नारायण वरी अक्षवको खे ॿुधाई हुई, अक्षवको राजा मुनु खे ॿुधाई हुई ऐं मुनु राजा वरी सभिनी प्रजावासियुनि खे ॿुधाई हुई। सभई संसार में ज्ञानी थी गुज़रंदा आहिनि। हुआ हाणे वरी मां तोखे थो ॿुधायां, ही ज्ञान रूपी गऊं जो खीर तोखे थो पीआरियां। हिकु अध्याय में भॻवानु चयो आहे त श्रीमद भागवत गीता ब्रह्म विद्या उपनिषद ॿुधायां थो। अॼु जा पढ़ियल लिखियल नौजवान साइंस जी कमालियत खे ॾिसी पंहिंजे सनातन धर्म जी ब्रह्म विद्या खे छॾे संसार जी मामूली विद्या पिया पढ़नि। ईअं कोन चयल आहे त संसारी विद्या न वठो, इहो किथे बि कंहिं बि शास्त्र में मना कोन थियल आहे। वठो, सिखो, उन मां कमु बि वठो, ज़िंदगी बि सिखो, कर्म बि कयो, पर शास्त्रनि खे ब्रह्म विद्या खे बि पाण सां गॾु वठंदा वञो, पंहिंजी उमिरि सां गॾु गेन कंदा वञो। जीअं अमीं आम साइंसी पढ़ाई कयो था, इन सां गॾु पंहिंजी धर्मी पढ़ाई बि कंटिन्यू रखो। वहिंवार जा मटीरियल पदार्थनि जे ठाहिण जी, कमाइण, खाइण, पीअण ऐं साइंस जी जंहिं मां न पाइण खे था सुञाणनि ऐं न ईश्वर खे ई था ॼाणनि। ॾिस इंसान खे साइंस जी केतिरी ख़बर आहे, पोइ बि इंसानु जाम हद ताईं तरक़ी करे वियो आहे। अॼु इंसान खे पंहिंजी नस नस जी ख़बर आहे, जेके जिस्म जी विद्या पढ़ाइनि था या जेके डॉक्टर आहिनि, पर अञा बि कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंजो पतो कोन पियो आहे। अञा बि सही तरह सां पतो कोन पियो त इंसानु छेला आहे, कीअं आयो,
ऐं भॻवानु किथे आहे ऐं न की मोक्ष ई थो मिले। तॾहिं चयो आहे कर्म वही जो हरि मिले, विद्या वही दे ज्ञान। जय श्री कृष्ण। बाक़ी सभु ठगी जा दुकान। अॼु ॾिसो त नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं जहिड़ो अंग्रेज़ी पिया पढ़नि, जंहिं मां न पंहिंजे धर्म जी ख़बर थी पवे ऐं न ज्ञान जी प्राप्ति थिए थी। ईअं मना कोन थिया रहे ना सिखो ना पढ़ो, अंग्रेज़ी ना पढ़ो। सिर्फ़ु इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिजल आहे त अंग्रेज़ी सां गॾु पंहिंजे धर्म खे सुञाणण जी कोशिशि महिरबानी करे कयो। छो त दुनिया जी जेकी बि साइंस आहे उहा पुठियां अची ख़तमु थिए थी। साइंस में हिकिड़ो न्यूटन वॾो नालो थी गुज़रियो आहे, जेको पाण इंडिया मां धार्मिक किताबूं पढ़ी वियो आहे। माना जेकी बि साइंस अञा ताईं यूज़ थिए पई न अंतरिक्ष में, उहा सभु पाण पई आहे वेदनि में, वेदनि जी सूरतनि में। पर अगरि को इंट्रस्टेड हूंदे त उनखे खोली पढ़े। तो जय सिया राम। अगरि हीअ नंढो कथा या सम्झाणी तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो। जय सिया राम।